हाँ शैलू फैमिलीअ सां गॾु अचिणो थी। डांडिया कंदासीं 24 तारीख़। भाभी टाइम ते अचिजो, रोटी वोटी ठाहिण न वेही रहिजो। 7 बजे चालू थी वेंदो डीजे। असां 8 बजे अचूं हले? हा हा हले, हीअं त हलंदो राति ताईं। अरे असांजी पार्लर वारी ईंदी न, हेयर स्टाइल ऐं मेकअप पार्लर वारी खां कराईंदासीं। पार्लर वारी है उन्हें जल्दी घुरास न वो चाहे उथंदी 7 बजे आ, सिधो असांजे घर में ईंदी। अच्छा सुबुह 7 बजे नथो चवां, शाम 7 बजे चवां मां भी 7 बजे शाम ई थी चवां। सुबुह त असां ई न उथंदा आहियूं, मां 10 बजे उथंदी आहियां सुबुह। इतने तेजस्वी लोग हैं हमारे। हिते गरबा इवेंट आ, डीजे त हले ही नथो। अॼु थोड़ी आ, 24 सितंबर आ, डांडिया भी आ, डीजे भी आ। हाँ पास गड़े आ। अकेला ईंदव त खाली 500 रुपया पर पर्सन। 500 रुपया? अच्छा तव्हां सां गॾु मां लां कपल एंट्री खाली 750 रुपये में ॿई। हट मूंसां सॼो ग्रुप आ। ग्रुप में त फुल डिस्काउंट अथव, 7 माण्हू वठी अचो खाली 350 पर पर्सन। क्या बात है सर। उल्हासनगर जो स्पेशियस बाबा प्राइम हॉल जिते रेगुलर इवेंट्स थींदा रहंदा आहिनि, हाणे 24 सितंबर थियण वारो आहे गरबा इवेंट। हाँ शैलू ड्रेस फाइनल कर फटाफट, अल्टर भी कराइणी आहे मूंखे टेलर खां। पर मूंखे डांडिया न ईंदा आहिनि न। भली न अचे न, हे ॾिसो जॻह केॾी वॾी आहे, तव्हां टंग होॾे हलायो, कमर होॾे हलायो, पोइ बि बिल्कुलु धिका धुकी न थींदी, मारा मारी बिल्कुलु न, फुल स्पेशियस हॉल आहे। अरे रिया 7 माण्हू जमा कर, बाबा प्राइम में गरबा इवेंट आ। तव्हां भी अचो गरबा नाइट में 24 सितंबर बाबा प्राइम हॉल में। जेको ऑर्गेनाइज कयो आ कौशिक दांजा केडी। तव्हां भी विजिट कयो विद फ्रेंड्स एंड फैमिली। भैया रोटी बोटी भी आए, पोइ पनीर बनीर खाराईंदव? पनीर खपनव? अचो अचो ॾिसो था, अचो अचो।